शांति। सब म्यूट बटन दबाए छॾो। ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भृकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाप खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार निराकार शिव भॻवान वटि शिव बाबा ब्रह्मा जी तन में अची करे हाणे असांखे मुक्ति जीवन मुक्ति प्राप्त करण जो ज्ञान थो ॾे। त आत्मा खे मुक्ति कीअं मिले ऐं आत्मा खे जीवन मुक्ति कीअं मिले। मुक्ति जीवन मुक्ति कंहिंखे खपे? आत्मा खे खपे। परंतु मुक्ति कंहिंखां खपे? असांखे मुक्ति असांखे दुखनि खां खपे न। ॾिसो, माण्हू भले एॾा वॾा वॾा ऊच शब्द चईंदा आहिनि कि असांखे मुक्ति ॾियो, मोक्ष ॾियो। असां मुक्ति जे लाइ गुरू कयो आहे, मोक्ष जे लाइ गुरू ॾे वेंदा आहियूं। लेकिन मुक्ति जो अर्थ छा आहे, इहो ई माण्हुनि खे न पतो। मुक्ति अर्थात मुक्त थियणु, कंहिंखां छुटणु। हाणे तव्हां कंहिंखां छुटणु चाहींदा आहियो? दुखनि खां छुटणु चाहींदा आहियो न, कि जीवन खां ई छुटणु चाहींदा आहियो? तव्हां सृष्टि ते पार्ट वॼाइणु चाहींदा आहियो या सृष्टि ते पार्ट ई न वॼाइणु चाहींदा आहियो? त अगरि तव्हांखे दुखनि खां मुक्ति खपे त ईअं चओ न, परमात्मा असांखे दुखनि खां मुक्त करे सुख शांति ॾे। त जेकी आत्मा खे दुखनि सां मुक्त थियणो आहे ऐं जीवन में अची करे सुख शांति वारो जीवन जीअणो आहे, त उनखे उन आत्मा खे कहिड़ो वरितो खपे? जीवन मुक्ति जो। मतिलबु जीवन में हूंदे हुए बि असां मुक्त हुजऊं दुख शांति अपवित्रता। त भले माण्हू चवनि था मुक्ति जो वरितो खपे। न, जे माण्हू खे सुख शांति वारो जीवन खपे, दुखनि सां मुक्त थियणो, उनखे कहिड़ो वरितो खपे? जीवन मुक्ति जो। ऐं जे माण्हू खे दुख सुख कुझु खपे ई न, भई कई माण्हू चवंदा आहिनि असांखे त मुक्ति खपे बसि। लेकिन हुननि खां पुछो मुक्ति कंहिंखां खपे? तव्हां जीवन में अचणु चाहींदा आहियो या दुख शांति खां मुक्त? चईंदा मां जीवन में ई न अचणु चाहींदा। त बाबा चए थो उन्हनि खे ईअं त थी न सघंदो कि मनुष्य आत्मा जीवन में अचे ई न, सिवाय हिकु आत्मा जे। बाक़ी सभी आत्मायूं हिन सृष्टि ते शरीर वठी करे पार्ट ज़रूरु वॼाईंदियूं। सभिनि आत्माउनि जो जनम शरीर द्वारा थींदो आहे ऐं मरण बि थींदो। सिर्फ़ु हिकु निराकार परम पिता परमात्मा शिव बाबा जो जनम मरण न थींदो, हुननि जो अवतरण थींदो। त इहे जेके बि आत्माएं सोचनि थियूं कि असांखे जनम मतिलबु दुखनि सां जनम मरण सां मुक्ति खपे, असांखे संसार में अचिणो ई न, त बाबा उन्हनि खे चए थो तव्हांखे मुक्ति जो वरितो खपे। मतिलबु तव्हांखे सृष्टि ते पार्ट न वॼाइणो आहे, इहो खपे न। लेकिन बाबा चए थो हिकु जनम ई अचो, लेकिन अचिणो पवंदो। भले कलयुग जे अंत में, जॾहिं अंत ॾींहुं हूंदो न कलयुग जो, उन ई ॾींहुं अचो, शरीर वठो, छॾे करे हली हलो। जीअं मच्छर हूंदा आहिनि न, राति जो ईंदा आहिनि लाइट ते, सुबुह ताईं ॾिसो त ढेर थी वेंदा। त हिकु जन्म बि तव्हांखे सृष्टि ते अची करे पंहिंजो शरीर ज़रूरु वठी करे पार्ट वॼाइणो। त बाबा चए थो उन्हनि खे मां मुक्ति जो वरितो ॾियणु आहियो। ऐं जेका माण्हू सोचनि था मोक्ष त पोइ ॾाढी वॾी ॻाल्हि थी। मतिलबु मोक्ष मतिलबु कि जीअं मुक्ति ऐं मोक्ष खे सेम मञंदा आहिनि। त बाबा चवनि था कि मोक्ष त कंहिंखे मिली न सघंदो आहे। मोक्ष अक्षर ई न हुजिणो खपे। मोक्ष अक्षर ई ग़लति आहे।
मोक्ष मतलब आत्मा जो अस्तित्व ही खत्म थी वञे। लेकिन बाबा चए थो ईअं त थी न सघंदो। आत्मा त चैतन्य आहे न, मनुष्य आत्मा चैतन्य बीज आहे। ऐं असां आत्माउनि खे इहे शरीर मिलंदो आहे त असां पाठ वॼाईंदा आहियूं। त आत्मा कॾहिं बि ख़तमु न थी सघंदी आहे। न आत्मा खे कटे सघंदा आहियूं, न पाणी में डुबोए सघंदा आहियूं, न जलाए सघंदा आहियूं। आत्मा त आहे ई सही, उहो त जनम मरण में अचिणो ई अथसि हुनखे। हा इहो आहे की जेके सृष्टि ते पाठ न वॼाइणो, उहो ॾाढो समय मथे मुक्तिधाम में रहे, थोरो हिकु ॾींहुं ॿ ॾींहं भले अचे। त मुक्ति ऐं जीवन मुक्ति जो वरसो परमात्मा ॾियणु आयो आहे। त अगरि तव्हांखे जीवन जीअणो आहे सुख शांति जो, त तव्हां रोज़ परमात्मा खे यादि करे ऐं परमात्मा खे यादि करे संकल्प करो कि परमात्मा मूंखे जीवन मुक्ति जो वरसो थो ॾे। परमात्मा जो इहो ज्ञान ई तव्हांजो वरसो अथव। परमात्मा हिन ज्ञान द्वारा असांखे जीवन मुक्ति जो वरसो थो ॾे। ऐं मुक्ति जो वरसो त तव्हांखे खपे ई। ज्यादा समय मथे रहणो, सृष्टि जो न अचिणो, त बसि हाणे खां ई पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, बसि तव्हांखे मुक्ति जो वरसो मिली वेंदो। लेकिन अगरि जीवन मुक्ति जो वरसो खपे, जीवन में असांजे दुख शांति न अचे, त असांखे सिखणो त पवंदो न कि भई असांजे जीवन में दुख शांति न अचे। हुनजे लाइ असांखे छा करिणो पवंदो? जे तव्हां चाहियो मूंखे हीअ बीमारी मुंहिंजी ख़तमु थी वञे ऐं अॻियां न अचे वापसि, त खाइण पीअण जी हुन बीमारी जे बारे में जानकारी वठणी पवंदी। उहो बीमारी छो थी थिए उहो जानकारी वठणी पवंदी। पोइ परहेज करिणो पवंदो, पोइ ध्यानु रखिणो पवंदो शरीर जो, हुनखे खाराइण पीअण जो, तॾहिं त उहा बीमारी वापसि न ईंदी न। त ईअं ई दुख शांति आत्मा जी बीमारियूं आहिनि। आत्मा खे इहे रोग लॻल आहिनि। त बाबा चए थो कि हिन विकार बुराई रूपी रोगनि जे कारण तव्हांजी आत्मा खे दुख अशांति जी बीमारी लॻी वई आहे। सभिनि खे ॾिसो चईंदो असांखे इहो दुख आहे, हिन कारण दुख आहे, हीअ बीमारी आहे, हीअ अशांति आहे, हीअ परेशानी आहे। शरीर जी त आहे ई, आत्मा बि सभिनि खे ईअं थिए थी। लेकिन आत्मा जी बीमारियूं ख़तमु करण जे लाइ हिकु परमात्मा डॉक्टर ई आहे बसि। उहो ई असांखे हाणे ज्ञान ॾियणु आयो। हिन ज्ञान सां ई असां आत्मा ई सम्झूं त सही भई मूंखे एॾा दुख छो था अचनि, मूंखे एॾी जीवन में परेशानियूं रुकावटूं छो थियूं अचनि। सम्झणो त पवंदो न। असां सिर्फ़ु भॻवान खे या हिक ॿिए खे थोरी कोसदा रहूं, या पंहिंजे कर्मनि खे बि कोसदा आहिनि न माण्हू, हे मुंहिंजा कर्म। लेकिन कॾहिं सम्झियो न कि सोचदा आहियूं कि छो जो माण्हू चई छॾींदा आहिनि न तव्हां ॾाढा जन्म जानवरनि जा वठी करे इहो तव्हांजो जनम मनुष्य जहिड़ो अथव। त माण्हू मुंझी वियो आहे। जेको माण्हू बचपन खां सुठा कर्म थो करे हुनजे जीवन में बि दुख अचे थो, त उहो सोचे थो मां पिछला जन्म जानवर जा वठी करे पंहिंजो सभु भोग न भोगी करे आयो आहियां, बचपन खां सुठो कमु कयो आहे, त मूंखे दुख छो था अचनि। त इहे माण्हुनि ग़लति तव्हांखे इंफॉर्मेशन ॾेई छॾी आहे, त तव्हां बि मुंझी आहियो। असांजे जीवन में जो बि दुख परेशानियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि न, उहो असांजे पिछले जन्मनि जो हिसाब किताब आहे। चाहे बीमारी बि आहे न, त बि उहो हिसाब किताब आहे। भले माण्हू डॉक्टर चईंदो तव्हां ईअं खाधो ईअं कयो, हा खाइण पीअण सां बि थींदो आहे, उहो बि पाण खे ध्यानु रखिणो आहे। पर कोई माण्हू हूंदो न, थींदो न मां त अहिड़ी चीज खाईंदी ई न आहियां, मां त ईअं कुझु कंदी ई न आहियां, मूंखे हीअ बीमारी कीअं थी वई, हू परेशान टेंशन में अची वेंदो। त ॾिसो अगरि इहो ज्ञान हुजे कि असां सत्य त्रेता द्वापर कलि 4 युग 84 वो जन्म आहे असांजो। इहो असां एॾा जन्म वठी आयासीं। द्वापर युग खां असां विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कया आहिनि। अगरि इहे ज्ञान असांखे सम्झ में अची वञे कि मुंहिंजी ग़लतियुनि जी भोगना मां अॼु भोगां थी, त मुंहिंजी केॾी वॾो बोझ ख़तमु थी वेंदो न। जेको असां माण्हुनि खे कोसूं था या हुननि जे लाइ उल्टो सुल्टो सोचूं था या हुननि खे चऊं था तव्हांजे कारण अक्सर करके ॿारनि जी जीवन शादी खां पोइ ईअं थी वेंदो आहे त माउ बाप खे चईंदा आहिनि
कि तव्हां मुंहिंजो जीवन ईअं कयो, तव्हां मूंखे हिन जॻह शादी कराई, ईअं कयूं कयूं। पर माँ बाप छा करनि, हाणे हुन आत्मा जो हिसाब किताब हुयो हुननि सां, त वई होॾे शादी थी वई। त इहो जेको बि असां हिक ॿिए खे कोसता आहियूं, ईअं जेको चईंदा आहिनि न, सभु ख़तमु थी वेंदो। ऐं आत्मा खे इहो ज्ञान मिली वियो न, इहो ज्ञान सम्झ में अची वियो कि मां हीअं पिछले जन्मनि में अहिड़ा कर्म करे आई आहियां, त हुनखे मूंखे कीअं ख़तमु करिणो आहे भई। हाणे चलो आहे त आहे, लेकिन हाणे ख़तमु कीअं थिए। ऐं इहो सम्झ में अची वियो कि मुंहिंजी आत्मा जे मथां ई जन्म जन्मांतर जो बोझ चढ़ियल आहे। आत्मा, मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां, हुनजो बि परमात्मा खे यादि करण सां मुंहिंजी आत्मा जो बोझ ख़तमु थींदो। ऐं जीअं जीअं आत्मा इहे यादि कंदी वेंदी आहे न, त हुनजा जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ ख़तमु थींदो वेंदो। जेतिरो तव्हां जास्ती कर्म कंदी हुई परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे यादि कंदसि न, असांजी आत्मा हल्की थींदी वेंदी। त ऑटोमेटिकली असांजे जीवन में दुख, परेशानियूं, बीमारियूं बि ख़तमु थी वेंदियूं। त ईअं करे ॾिसो, एॾी तव्हां दवाई कई, ये दवाई आहे न, एॾा अॼु ये सुखमनी, अॼु ये गीतायूं, अॼु ये भागवत, ये पढ़ाई, ये तव्हां दवाई त करो था न पंहिंजे दुख शांति बीमारियुनि खे दूरि करण लाइ। माण्हू इहे घड़ी घड़ी व्रत जप जाप पाठ आदि करे थो। तव्हां एॾो समय ईअं करे ॾिठो न, हाणे ईअं करे ॾिसो, केॾो सहज आहे न। कुझु जाप न जपणो आहे, सिर्फ़ु पंहिंजे पीउ खे सदा पाण सां गॾु रखणु, बुद्धि में, मन ऐं बुद्धि सां असांखे यादि हुजिणो खपे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा मूंसां गॾु आहे निराकार रूप। त जीअं जीअं असां ईअं कर्म कंदे हुए या उथंदे वेंदे यादि कंदा वेंदासीं, त असांजी आत्मा जो मैल उतरजंदो वेंदो ऐं आत्मा जी चमक वधंदी वेंदी, आत्मा में सुठा गुण संस्कार ईंदा वेंदा, त ऑटोमेटिकली असांजे जीवन में सुख शांती अची वेंदी न। त असां कंहिंखे बि कोई बि दुख परेशानी ईंदो बि, त बि असांजी आत्मा में एतिरी शक्ति परमात्मा भरे छॾींदो आहे कि असां हुन ॻाल्हि खे सहज पार करे सघूं, बिना कंहिंखे टोके वोके या बिना कंहिंखे कुझु चई लड़ाई झगड़ो करे टेंशन करे असां सहज हिन ॻाल्हि खे पार करे सघंदासीं। असांखे कंहिंखां कुझु मांगण जी बि दरकार न हूंदी आहे। कोई बि दुख परेशानी अचे त माण्हू जेका बि अलॻि अलॻि देवी देवताउनि जा रूप भॻवान जा ठाहे रखिया अथनि, उन्हनि खां माण्हू मांगे थो न। अॼु हेॾे थो वञे दुआ मांगणा, मन्नत मांगणा, अॼु हेॾे अरदासियूं, अॼु हेॾे उहो। ऐं मूंखे अगरि इहो सम्झ में अची वियो कि भई मुंहिंजो पीउ निराकार परमात्मा परम धाम में रहण वारो, त मां हेॾे होॾे छो भटकां। ऐं मूंखे उहो मुंहिंजो पीउ आहे त मूंखे अधिकार सां चइणो आहे न, भई हीअ ॻाल्हि ईअं थी वई, हाणे तव्हां करोसि जो करिणो अथव मूंखां करायो। मां हुननि सां मांगो आहे, मांगा छो कि मुंहिंजी मदद करो, छा बि करो, हीअं कीअं करो। इहे सभु असांजो भटकणु, टेंशन करणु सभु ख़तमु थींदो। सिर्फ़ु हिकु इहा ॻाल्हि सम्झणी। ऐं जीअं जीअं असांजी आत्मा ॻाल्हि खे सम्झंदी वेंदी पंहिंजे पिछले जन्मनि खे, ऐं जीअं जीअं आत्मा सम्झंदी वेंदी कि भई इहे विकार बुराइनि जे कारण ई मुंहिंजे जीवन में दुख आहे। अॼु ॾिसो माण्हू क्रोध थो करे, चए थो मां छा करां, इहे मञनि नथा त मूंखे क्रोध करिणो थो पए। लेकिन हुन ई क्रोध करो था, हुन सां ई तव्हांजे घर में रोज़ रोज़ कलेश, रोइण, लड़ाई झगड़ो थिए थो। त तव्हां सम्झो न कि असांजे जीवन में दुख शांति जो कारण अॼु छो आयो, छो कि मां क्रोध कयो। त मां कयो न, मां कीअं आत्मा कई न। त हाणे तव्हांजे दुख तव्हां पोइ भॻवान खे चईंदव मुंहिंजो इहो दुख दूरि कर, इहो कर, त भॻवान त चईंदो न भई तूं रोज़ क्रोध था करो था त तव्हांजे घर दुख शांती थो अचे, त हिन क्रोध खे छॾो, कढो हिनखे घर खां ॿाहिरि। घर खां ॿाहिरि छा, आत्मा पंहिंजे मन बुद्धि में कॾहिं क्रोध अचण ई न ॾे। क्रोध कॾहिं ईंदो, ॾिसो चईंदा न, मां राति खां सोचां थी, मां हेॾी देरि खां हिनखे ॾिसां पई, सोचां पई, न करां न करां, पोइ मन में जॾहिं इहे ॻाल्हियूं हलंदी रहंदियूं आहिनि, सोचंदा रहंदा आहियूं, उहो त मूंखे आयो गुस्सो,
त गुस्सो कीअं आयो? छो जे तव्हां मन में ज्यादा सोचियो, पंहिंजी फालतू बुद्धि लॻाई, ऐं इहो ई मन में उन तव्हां ग़लति ॾिसो था, उहो ई तव्हां परमात्मा खे यादि करे उनजे लाइ सुठो सोचियो आहे कि न हे ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, न कंदो न कंदो न कंदो न कंदो, त ॾिसो असांजी आत्मा में केतिरी शांती अची वञे। ऐं ॿियो असांजे सोचण सां उन माण्हू खे जी आत्मा में बि सुठा वाइब्रेशन, सुठी किरनियूं वञनि, त क्रोध ख़तम थी वियो न। त ईअं ई असांजे दुख शांति जो कारण असांखे सम्झणो आहे, ऐं हिकु हिकु कारण जो आहे उनखे ख़तमु करिणो, परमात्मा खे यादि करे, त आपे असांखे जीवन मुक्ति जो वरतो मिली वेंदो। परमात्मा असांखे इहे ई त ज्ञान ॾियणु आई आहे, इहो ई ज्ञान ॾियणु आयो आहे परमात्मा परम धाम खे। त कहिड़ी बि परवश आत्मा हुजे, परवश मतिलबु हिकु थींदो आहे जेकी भटकती हुई आत्मायूं पंहिंजे वश करे छॾिदियूं आहिनि की आत्मा, लेकिन बाबा चए थो असली भूत त इहे विकार बुरायूं आहिनि। अॼु माण्हू क्रोध लोभ विकारनि, काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी करे बुरा कर्म करे थो, हुन समय उहा आत्मा कंहिंजे वश आहे? विकारनि जे वश आहे। त कामी खे, क्रोधी खे, लोभी मोही अहंकारी खे, आत्मा खे हेतिरो बि सम्झायो, सम्झंदो, हुन समय न सम्झंदो, थोरो समय खां पोइ सम्झी वेंदो। छो? छो त जंहिं समय के माण्हू खे क्रोध अचे थो न, त क्रोध हुन आत्मा खे एतिरे जोर सां पकड़े वेठो हूंदो अथसि, तव्हां मथो हणी करे उनखे सम्झाए करे सम्झाइण जी कोशिशि कंदो त बि उहा आत्मा सम्झंदी ई न। पोइ थोरी देरि खां पोइ जॾहिं उहो क्रोध जो भूत हुन आत्मा खे छॾंदो त हुनखे होश ईंदो, अरे मां इहे छा करे छॾियो, पोइ क्षमा मांगदो, अरे मूंखे माफ़ु कजांइ, मूंखे क्रोध अची वियो। त क्रोध केरु आयो? क्रोध बि हिकु भूत आहे न। इहे ई बाबा चवनि था असली भूत त इहे आहे। जंहिं समय के मनुष्य आत्मा जे काम विकार जो भूत ईंदो आहे त हुनखे सम्झ में ई न हूंदो आहे कि नंढो वॾो आहे, मुंहिंजो माउ पीउ आहिनि, भेण आहे, छा आहे, कुझु न। अॼु कहिड़ो बि संबंध पवित्र आहे, घर में ई माण्हू इनसिक्योर आहे न। कॾहिं कंहिं आत्मा में काम विकार प्रवेश थो करे छॾे, कंहिंसां ग़लति कमु थो करे, पोइ माण्हू चए थो अरे ॾिस ईअं न सही अथई। पंहिंजे संबंध में, घर में संबंधनि सां बुरा कर्म था करनि, छो? काम विकार जो भूत पकड़े वेठो हुनखे। दुनिया में केॾो सभु गंदगी थी हले। बाबा चए थो हिन करे हिन भूतनि सां, जेका भूत नज़र नथा अचनि, कॾहिं बि आत्मा में काम विकार प्रवेश थो करे, कॾहिं बि आत्मा खे क्रोध पकड़े थो वेहे, कॾहिं लोभ, कॾहिं मोह। लोभ अचे कंहिंखे त घर में ई चोरियूं था करे, ॾिसनि नथा, लोभ जो भूत। संबंधनि में पैसा हेॾां खां होॾे छिपाइनि था, करनि था, पोइ विश्वास ख़तमु थी वेंदो। पोइ संबंधनि में इन करे कड़ाहट आहे न। त कहिड़े भूतनि जे कारण अॼु दुनिया में संबंधनि में पवित्रता न आहे, संबंधनि में माण्हू हिक ॿिए सां विश्वास नथो रखी सघे, घर में हिक ॿिए जे मथां नथो विश्वास रखी सघे, हिन विकार रूपी भूतनि जे कारण। ये असली भूत आहिनि जो आत्मा खे पंहिंजे वश करे छॾिया आहिनि। त हिन सां असांखे बि मुक्ति खपे ऐं पूरी दुनिया खे बि हिन खां मुक्ति खपे। अॼु ॾिसो आतंकवादी जे मथां क्रोध जो भूत अची वेंदो आहे, कीअं सोचदो आहे कि बसि मूंखे त हिननि खे सभिनि खे मारणो आहे। पोइ कीअं सभिनि खे, ख़ुदि खे बि मारे छॾींदो आहे, ॿियनि खे बि मारे छॾींदो, शत्रुता। त बाबा चए थो इन्हनि भूतनि सां तव्हांखे कोई बि न छुड़ाए सघंदो आहे सवाइ मुंहिंजे। छो जी आत्मा खे था पकड़नि न। आत्मा कंहिंजो ॿार आहे? परमात्मा जो ॿार आहे। जॾहिं असां परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, पंहिंजे आत्मा खे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी, त परमात्मा जी शक्ति असां आत्मा में ईंदी, जंहिंजे कारण असांखे इहे काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा, इहे भूत
ये वॾा वॾा भूत काम क्रोध लोभ मोह अहंकार, ऐं नंढा नंढा हुनजा ॿार आहिनि ईर्ष्या द्वेष नफ़रत। त इहे असांखे पंहिंजे वश न करे सघंदा। ऐं जॾहिं असां परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे हिननि सां सेफ रखंदासीं न, ऐं जीअं रोज़ रोज़ यादि कंदासीं, त असांजी आत्मा में एतिरी शक्ति अची वेंदी की अगरि असां साम्हूं माण्हू खे ॾिसूं या कंहिंजे लाइ ॿुधूं ये आत्मा क्रोधवश एॾा बुरा कर्म करे थी या हीअं थी करे, त असांखे हुनजे मथां रहम ईंदो। असांखे कॾहिं न लॻंदो की ये क्रोध थी करे। असांखे सम्झ में अची वियो न, अगरि इहा ॻाल्हि सम्झ में अची त असां सम्झी वेंदासीं न, अरे इहा आत्मा क्रोध जो भूत हिनखे पकिड़े वेठो अथसि। त हुनखे अगरि तव्हां बचाइण वेंदव त उहो तव्हांजे मथां बि अची वेंदो। ॾिस थींदो न की क्रोधी खे अगरि त सम्झाइण वञो न, त असां में बि क्रोध जो भूत प्रवेश करे सघंदो आहे। त अहिड़ी आत्मा खे असां परमात्मा खे यादि करे ये संकल्प करो, बाबा हिन आत्मा बि क्रोध जे भूत खां मुक्त थी वञे। तव्हां करे ॾिसजो, उहा आत्मा शांति थी वेंदी। त बाबा चई तूं ईअं इन रीति सां ख़ुदि बि इन विकार रूपी भूतनि सां सेफ रही सघंदा आहियूं, ऐं ॿियनि खे बि असां बचाए सघंदा आहियूं। छोकी माण्हू भले दुनिया में कई माण्हू आहिनि जो ईअं धागा आदि अंगूठी आदि पाईंदा ईअं कंदा, पर केसि ताईं जंहिं वटि इहे सभु चीजूं न हुजनि, ऐं इहे बि चीजूं केसि ताईं न, हिन में बि त ख़र्चो आहे न। जे माण्हू खे एॾी महांगी महांगियूं अंगूठियूं ख़रीदण जे लाइ पैसा न हुजनि, उहो किथे भटके। ॾिस माण्हू इहे बि धंधो करे वेठा आहिनि, भले अगरि मदद करणी अथनि त फ्री में करनि न, लेकिन बाबा चए थो इहे बि केसि ताईं। ऐं जॾहिं असांखे सम्झ में अची वियो की हिकु परमात्मा जी शक्ति सां ईअं बची सघंदा आहियूं ईअं विकार रूपी भूतनि सां, त छो न त सहज तरीक़ो हू त असांजो पीउ आहे, ऐं हुनखे त यादि कंदासीं त असांखे जीवन मुक्ति जो वरितो बि मिलंदो, दैवी गुणनि जी धारणा बि थींदी, पिछले जन्मनि जो पाप कर्म बि भस्म थींदो वेंदो, ऐं विकार रूपी भूतनि सां बि असां सेफ रहंदासीं। त केॾो फ़ाइदो आहे न। त बाबा चए थो कि हाणे इन रीति कहिड़ी बि आत्मा कोई बि बुरे कर्म करे थी न, त हुन समय सम्झो कि उहा आत्मा बुराई जे वश थी वई आहे। हुनजे मथां तव्हांखे घृणा न ईंदी। थींदो आहे न कॾहिं कॾहिं कोई माण्हू अहिड़ो कमु कंदो आहे कि पोइ माण्हू चईंदा आहिनि असांखे त हिन अहिड़ो कमु कयो अथई कि हाणे जॾहिं बि इनखे ॾिसण सां ई नफ़रत ईंदी आहे, हिनखे असां ॾिसण ई पसंदि न कंदा आहियूं। पर उहा आत्मा हुन समय बुराई जे वश थी करे बुरो कर्म कई, हुन खां पोइ त उहो बुराई हुनखे छॾे छॾी त हुनखे बि पश्चाताप थींदो अथसि, हुनखे बि लॻंदो अथसि मां छो कयो ईअं कयो। त हिन करे कॾहिं बि कंहिंजी ॻाल्हि मन में न रखो, छोकी जंहिं समय माण्हू बुरो कर्म करे थो त उहो बुराई जे वश आहे, लेकिन हिन जो मतिलबु इहो थोरी कि उहा आत्मा ई अहिड़ी आहे, उहो इंसानु अहिड़ो ई आहे सदा जे लाइ, न ईअं न थी सघंदो। छोकी आत्मा त असल में सुठी आहे, लेकिन कंहिं कंहिं समय उहो बुराइनि जे वश थी वेंदी आहे, परवश थी वेंदी आहे। त बाबा चए थो तव्हां सदा सभिनि जे लाइ सुठो सोचो, त उहा आत्मा में शक्ति अची वेंदी त उहो कॾहिं बि बुराइनि जे वश न थींदी। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे परवश आत्माउनि खे रहम जी शीतल जल द्वारा वरदान ॾियण वारा वरदानी मूर्त। बाबा चए थो अगरि कोई क्रोध अग्नि में जलंदो हुजे ऐं तव्हांजे साम्हूं आयो त हुनखे परवश सम्झी करे पंहिंजी रहम जी शीतल जल द्वारा वरदान ॾियो। कॾहिं बि कंहिंखे ईअं न, कंहिंजे लाइ इहो सोचणो बि न खपे असांखे कि केॾो गुस्सो थो करे, हिनखे केॾो गुस्सो अथसि, न। सदा कोई बि हुजे न, अगरि उहो तव्हांजे साम्हूं गुस्सो करे बि थो या गुस्सो हुनखे अचेसि बि थो,
असांखे बाबा जी तो असां परमात्मा खे यादि करे हुनजे लाइ सोचींदासीं न, हीअ आत्मा शांत आहे, हिनखे कॾहिं क्रोध न ईंदो आहे, हीअ ॾाढी सुठी आत्मा आहे, हीअ असांजा परमात्मा खे यादि करे इहे सोचणु मुख सां चइण ई वरदान थी वेंदो हुनखे। ॾिसो चईंदा आहिनि न कहिड़े के माण्हू कुझु शब्द कढंदो आहे त उहो सच थी वेंदो। छोजी उहा आत्मा में शक्ति हूंदी आहे। भई जो बि तव्हां भक्ति में पाठ आदि करो था, व्रत जप त आत्माउनि में थोरी बहुत शक्ति त ईंदी आहे। लेकिन असां छा कंदा आहियूं, हुनखे इहे सभु चई करे अच्छा हुन ईअं कयूं, उहो अहिड़ो आहे, हुन ईअं कई, त असां पंहिंजी सभु शक्तियूं गवायूं था। और कोई आत्मा बुरा उल्टा सुल्टा शब्द चई करे कुझु सुठो या बुरो चईंदी आहे त उहो सच थी वेंदो आहे। मतिलबु हुन आत्मा पंहिंजी शक्ति हुन ॻाल्हि खे चइण में ख़तमु करे छॾी, त सुठो चाहे बुरो। त असां हाणे त असांखे प्रैक्टिकल में परमात्मा जी पहचान आहे, असां परमात्मा खे यादि करे कहिड़ी बि आत्मा जे लाइ रोज़ु सोचंदासीं न, ये शांत आत्मा आहे, ये सुठी आत्मा आहे, ये सभिनि सां मिली जुली करे रहण वारी आत्मा आहे, त इहे असांजो सोचणु हुननि जे लाइ छा थी वेंदो, वरदान थी वेंदो। बाबा चए थो तेल में छीटा न विझो। अगरि कंहिंजे प्रति क्रोध जी भावना रखी असां, ये क्रोधी आहे, हिन हीअं कई, अहिड़ो आहे, त इहे सम्झो असां तेल जा छीटा था विझूं। माण्हू हिक ॿिए खे फ़ोन ते ॿुधाईंदा आहिनि, सॼो ॾींहुं सोचंदा रहंदा आहिनि, पोइ जॾहिं बि उहो ॾेखारे मिले त हुनखे उन रीति ॾिसंदा आहिनि, अरे हिन में ॾाढो क्रोध आहे, त असां बार बार हुनखे हुनजे मथां छा था विझूं, तेल जा छीटा। हिकु बार कंहिं ग़लती कई, ज़रूरी न आहे उहा आत्मा वरी खां उहो ग़लती करे। हा, अगरि कमज़ोर आत्मा हूंदी त वरी बुराइनि जे वश थी करे ग़लति कमु कंदी, त असांखे ॿियो ई हुनखे शक्ति ॾियणी आहे न। हुनजे लाइ सुठो सोचो, ईअं न सोचो अरे इहे त क्रोध कंदो आहे, अरे इहे त आयो आहे वरी ईअं कंदो वरी ईअं कंदो। केरु क्रोधी हूंदो आहे न घर में, पोइ घर में घुसंदे ई माण्हू चईंदा आहिनि, अरे जल्दी कर, ठीकु कर, न त अची करे वरी न चिल्लाए। इहे जेका असां शब्द था चऊं न, इहे सभु पहिरियों खां ई हुनजे मथां छीटा था विझूं। उहा आत्मा अगरि क्रोध न बि करणु चाहींदी न त बि घर अची कंदी, छोजी तव्हां पहिरियों ई हुनखे छीटा विझी छॾिया। इन करे कॾहिं बि असांखे न सोचणो आहे, असांखे परमात्मा खे यादि करे सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे, सुठो ॻाल्हाइणो आहे। अगरि कोई असांजे मथां बि करे थो त सहनशीलता जी शक्ति, ख़ुदि सहन करे त बि मन में हुनजे लाइ सोचो ये शांत आत्मा, ये सुठी आत्मा है। स्लोगन आहे परमात्मा मिलन मेले में जी मौज में रहो त माया जे जमेला समाप्त थी वेंदा। सदा असां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदे हर कर्म कंदा रहंदासीं न, त अगरि कोई बि परिस्थिति ईंदी, कोई बि ॻाल्हि ईंदी त हुनमें असां हुनमें फसंदासीं न, छोजी असां पहिरियों खां ई बाबा खे यादि था करूं त उहो ख़तमु थी वेंदी। छा ओम शांति, बाबा खे यादि करो,